दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, मैसेज कया आहिनि ऐं उन्हनि उमेद ज़ाहिर कई आहे त तव्हांजो फ़ैसिलो जीअं पहिरीं मले जे मज़लूम माण्हू जी खिदमत कंदा रहिया आहियो ऐं उहा साॻी उमेद सां ॻाल्हि कई आहे, असांखे दुआ बि ॾिनो, असांखे सुठी मोहर था ॾियनि। असां इहो सभिनि खे यकीन था ॾियारियूं त असां इंशा ताला जेको आहे इहो पंहिंजो कमु आहे उहो तुम्हारी तारीख़ इस्लाम में ऐं अवामी प्रेस क्लब हर रमज़ान में पंहिंजे भरिसां कोशिशि करे ग़रीब मिसकिन मां जेके मारूड़ा ट्रेन जे अंदरि आहिनि उनकी मदद करे उनजे इशू खे हैंडल कंदा आहियूं। पर उते उन्हनि माण्हुनि खे जेको ईद जे लाइ जेको कपिड़ा अस्सलाम वालेकुम। असीं सॼे सिंध जे साञा वसंदड़ ॾे थोरे परॾे में रहंदड़ असांजा जेके हमदर्द आहिनि, असांजा जेके चाहींदड़ आहिनि, असीं उन्हनि जा थोराइता आहियूं। अवामी प्रेस क्लब मलीर जी तुर्त जी इलेक्शन थी आहे नई, सदर साहब कादर दर्ज चूंडिजी आयो आहे, उनखां पोइ ईद बि अची वई आहे ऐं आउं सम्झां थो त अवामी प्रेस क्लब मलीर राशन हुजे, ग़रीब ऐं मिसकीन जेके माण्हू रहनि था उन्हनि खे नवां ईद जा कपिड़ा ॾियणा हुजनि, उन्हनि जी बीमारी आहे ऐं उहे बीमार आहिनि, अफोर्ड नथा करे सघनि, उन्हनि खे अस्पतालुनि ताईं पहुचाइणु, उन्हनि जो इलाजु कराइणु, बीमार माण्हुनि जो जेको आवाज़ु आहे उहो ऐवाननि जे जेके वेठल नुमाइंदा आहिनि उन्हनि ताईं पहुचाइणु, उन्हनि जी मदद करणु समेत जेके अनेक जेके मलीर जे अंदरि मसइला आहिनि उन्हनि खे हल कयो। मुंहिंजो नालो लियाकत अली भला आहे। आउं अवामी प्रेस क्लब मलीर जो मुताहिद रहंदो आहियां, जेको हर साल रमज़ान जे अंदरि असां ग़रीब ॿुढाणनि खे यादि कंदा आहियूं। हिन वक़्तु बि मुंहिंजे हिस में कुझु ग़रीब ॿारनि लाइ कपिड़ा ॾिना, हिन लाइ करे बि हिन वीडियो जे ज़रिए मुंहिंजो शुक्रिया अदा करणु थो चाहियां ऐं आउं अपील थो करियां वक़्त वारनि खे जेका बि हिन अवामी प्रेस क्लब सां जुड़ियल आहिनि उहे अचनि, असांजी प्रोजेक्ट विज़िट कनि